अरे छा खपे अरे वरी खपे खपे बाकरो खपे या पालू खपे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असां हींअर अलाए कहिड़े रोड ते बीठा आहियूं जिते ईद जो अॼु ॿियो भलारो ॾींहुं आहे। उन भलारे ॾींहं जे करे हिते कुझु माण्हू सरापा एहतिजाज आहिनि, एहतिजाज करे रहिया आहिनि, जंहिंजे करे तव्हां ॾिसो पिया त रोड जे ॿिन्ही पासे ट्रैफ़िक जाम थी वई आहे। अचो त हिननि खां ॻाल्हि ॿोल था कयूं त ही छाजे लाइ एहतिजाज करे रहिया आहिनि। अरे खपे खपे अरे खपे खपे बाबा खपे 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 खपे। अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ही तव्हां एहतिजाज करे रहिया आहियो, छो करे रहिया आहियो? अदा असांखे ॿियो ॾींहुं आहे, गोश्त कोन मिलियो आहे, असीं बुख ते वेठा आहियूं, न को तो केरु ॾे न को छा। ही तव्हांजे पाड़े में त उज़ुर खायूं थियूं हूंदियूं सभिनि फ्रिज भरे रखी छॾिया आहिनि, कंहिं कोन ॾिनो आहे। अदा तव्हांखे बि गोश्त न मिलियो आहे? न साईं, छाजे करे? बसि अलाए ख़बर ई कान्हे का। अच्छा 10 ॾींहं फ्रिजूं धोयो था रखनि, हा पोइ पंहिंजा फ्रिज भरियो था तॾहिं न। अच्छा राति पोइ तव्हां छा खाधो? दाल अच्छा ईद जे राति तव्हां दाल खाधी अथऊं। अदा तव्हांजो नालो छा आहे भाउ? मुझो नालो गुल मोहम्मद उंदर। छा पिया एहतिजाज कयो? एहतिजाज गोश्त कोन थो मिले प्यारा। कल्ह गाॾी तव्हांखे हिन महिल ज़रो कोन मिलियो? न कुछ बि कोन मिलियो, घर बसर रुपया खाऊं प्यारा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। चाचा छा मसलो थियो आहे त तव्हां त आख़िर में रो पिया? अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी आहे? अच्छा ॻाल्हि न पुछ, असां ईद जो वॾो आसरो कयो था त गोश्त मिलंदो, पर हिकिड़ी बूटी बि माण्हुनि गोश्त जी न ॾिनी। पर असां ॾोह कहिड़ो कयो, यको मेनू आसरे में ठाहियूं लॉकडाउन जे करे बि चयूं त तव्हांखे गोश्त अञा मुण ॾींदासीं, उन करे हिकिड़ी बूटी असांखे न मिली गोश्त जी। अरे खपे खपे अरे छा खपे करो खपे बाकरो खपे। बाबा तव्हां त माज़ूर आहियो, पर तव्हांखे गोश्त छो न मिलियो? ही बच्चा मुंहिंजा सभु बुख ते वेठा अथई, ॾिस रोअनि पिया, हिननि खे गोश्त जो आसरो। ॿारहीं महीने भला कल ईंदी आहे, पर 12हीं महीने मां गोश्त कयो उहो ई चंबे ॾियण खां ॿिया हलिया। सब्र कर बाबा लाओ के वरी बी दई सब्र कर। अरे ते जीव जा मरो तव्हांखे चयो कोन तव्हां माज़ूर आहे? अरे मूंखे चयो माज़ूर माण्हू, मूंखे त चंबो ॾियो। अरे सब्र कर बाबा दे। अरे मां पंहिंजा फ्रिज भरे रखी छॾिया, मां पंहिंजूं हंजूं भरे रखी छॾियूं, कंहिं ग़रीब खे न ॾिनो। मूंखे त को लफ़्ज़ ई कोन था मिलनि जो तव्हां खां पुछां हिन भलारी ईद ते तव्हांखे गोश्त न मिलियो आहे, उन मुतलिक़ तव्हांजो छा चवणु आहे? अरे बाबा चवण वरी छा जो आहे? ॾिसी पियो हेॾी आम माण्हू ग़रीब यतीम सभु मुंहिंजा भाइर नंढड़ा गुॾड़ा ई छा आहे? अरे बुख जे पोयां भॻाऊं, बुख जे पोयां। अरे माण्हुनि चयो त बाबा ॿाहिरि वेहो वेही वेही उस में असांखे 2-3 कलाक थी विया, मजाल जेको गोश्त आणे हिकिड़ो उमिरा खे रम पियो ही ॾेई वियो आहे। ही पाव चवंदा आहिनि, छा चवंदा आहिनि, सॼी राति रधे रधे चितो थी पियो आहे, रसू जेकी थी आहे न हिन पासे प्यारे पीउ खे प्यारी अथऊं। अरे वरी पेट ख़राबु थी वियो त अलाए छा थी वियो अथसि। अरे इहो ई आहे, चूसूं थी पिया सॼो ॾींहुं हिनखे, ॿियो जा छा थो पुछी। अरे छॾी खणियो थो वञी जा, अरे खणी न वञ जा, हिनखे चूसींदा तूं। नाज़रीन हिन जो चवणु आहे त ईद ते मूंखे ॿाकरे गोश्त जो पाव मिलियो जेको सॼी राति मूं चाढ़ियो, पर पको कोन्हे। इन जी रस हिन पंहिंजे प्यारे पीउ खे जेको मासूर आहे। वरी तव्हां कंहिंखां था मुतालबो कयो जेको तव्हांखे गोश्त न मिलियो आहे, तव्हां इंसाफ़ थिए? अरे बाबा मुतालबो कंहिंखां कंदासीं? मुतालबो इहो आहे जेको वॾेरो मुराद अली शाह ऐं वॾेरो इमरान खान जेको हुकूमत जा सरबराह न, इनखे असीं हथ ॿधी अपील था कयूं त असांखे ॿाकरो गोश्त ॾियाराए, जा भला को पाडो जो गोश्त ॾियारायो, पर महिरबानी कयो कुझु। इहे त वॾेरा कोन्हनि, इहे त मिनिस्टर आहिनि। अरे मिनिस्टर वरी छा आहे? वज़ीर। इहे वज़ीर आहिनि। हा पोइ असीं वज़ीरनि खे था चऊं त महिरबानी करे को टुकड़ो को असांखे बि ॾियो, तुंहिंजे पीउ खे ॾिस वीचारो कीअं वेठो आहे। 3 ॾींहं तव्हांखे हिन महिल ताईं गोश्त जी हॾी बि कोन मिली आहे, तव्हां सरापा एहतिजाज पायो, कंहिंखां था मुतालबो कयो? इहो मुतालबो कंदुसि इमरान खान सां मूंखे उठ वठी ॾे, पोइ एहतिजाज टोड़ींदासीं।
उठ छाजे ला बच्चन के खराई बच्चा सब मुझा नहीं के उठ करे भुख दा मरन उस ही कंदा उससे ही कंदुस खाई भी उठ दे उठ उ थई चेहरो पाडो न उठ हलो पर जे को खाई मन ताजो यही मुतालबो बस नाज़रीन तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हिननि जो चवणु आहे त असांखे हिन महिल ताईं गोश्त जी ॿूटी बि नसीब न थी आहे हिननि वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान ऐं वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खां मुतालबो कयो आहे त असांखे हिकु उठ वठी ॾिनो वञे जेको असां ज़बह करे ऐं खाऊं ऐं उज़ा कयूं ऐं पंहिंजे बचनि खे खारायूं ख़ुदा हाफ़िज़ दोस्त खपे